दोस्तों हजरत सरवर नूह सरवर नंढड़ो ॿारनि सां रांदि पियो खेॾे। साईं जो वालिद करीम वॾो ज़मींदार हुयो, हाला जो वॾो ज़मींदार हुयो, वॾी माल वारो मिल्कियत दौलत वारो। वो ताक में वेठो आहे, फैसला हलनि पिया। सरवर नूह ॿाहिरि रांदि पियो खेॾे, ॿारनि सां नंढड़ो रांदि पियो खेॾे। त हिकिड़ो सैयद उतां अचे लंघियो, पर चेहरो ॾुखारो हुजे, ग़मज़दा चेहरो हुजे। सरवर नूह रांदि कुॾणु बंदि कई ऐं डोड़ी अचे सैयद जे हथ में हथ वरितई। अबा शाह साहिब जी ॾुखारो बाबे वटि मोटियो थो वञे। सैयद चयो छोकिरा मुंहिंजो रस्तो न रोके, छॾ मां वञा। चई न हीअं न छॾींदे साईं, ॿुधाए छो ॾुखारो? सैयद आले रसूल न्याणियूं जवान परणाइण पहुचाया, घर में गुरबत मिसकीनी ॾाज ॾावण जे लाइ कुझु न हुयो। तुंहिंजो पीउ ज़मींदार मिल्कियत वारो हाक ॿुधनि वियुस त कुझु मुंहिंजी मदद करे। सैयद समझी मन मुंहिंजी का मदद करे, पर मूंखे सिर्फ़ 200 ॾिनई, मुंहिंजी पूरत न पई। हाणे मोटे छो वञा, ॾुखारो आया जो मां ग़रीब आहियां, न्याणियुनि जा ॿार लाहिड़ा। सखी सरवर नूह चयो त ओ सैयद हाणे मोट न, वापस वञ। मां बाबे जो अकेलो पुटु आहियां, मूंसां वॾो प्यार अथसि, वॾी मूंसां मुहबत अथसि, सिकील जो पुटु आहियां। मां वञी बाबे जी झोलड़ी में थो वेहा। तूं अचे घुर करीस, पर मिंट न कजे, रोब सां घुरजां, रोब सां घुरजां। जे न ॾेई त मुंहिंजी धमकी ॾिजांइ न, छोरे जो खटो न खाईंदे, बस मुंहिंजी धमकी ॾींदेसि न, पोइ मां बहानो करे किरी पवंदुसि, बहानो करे ज़मीन ते किरी पवंदुसि। पोइ जीअं तूं बाबे खे चवंदे ईअं कंदो, छा शइ घुरंदे सां मिलंदई, पाण में सलाह पकी थी। छोकिरो फिरंदो वञी बाबे जी झोली में वेठो, पीउ प्यार में मिठड़ियूं पियो ॾिए, सिकील जो बच्चो आहे, अपे जी गोद में वेठो आहे। तसी शाह साहिब फिरी वरी आयो, बाबा मां सैयद आहियां, मुंहिंजी मदद कर, मूंखे एतिरो ॾे जो मां न्याणियूं चाढ़ियां। चई शाह वरी मोटी आयो, बाबा तोखे जेको ॾियणो हो सो ॾिनुमि, वरी छाजे लाइ? जी मूंखे सैयद आहियां, मुंहिंजी मदद कर, न त हिन छोकिरे जो खटो न खाईंदे, इन छोकिरे पुट जो खटो न खाईंदे, हीअ धमकी जो ॾिनई। छोकिरो वञी फाको करे किरियो, अॻ में सलाह थियल हुई, छोकिरो वञी किरियो। सरवर नूह जे वालिद समझो त शाह साहिब को कानी करामत वारो मुंहिंजो छोकिरो थो करे। पटको लाए खणी शाह साहिब जे पेरनि ते रखी, अबा सैयद रहम कजांइ, अबा मुंहिंजो सिकील जो बच्चो आहे, मुंहिंजे पुट जो ख़ैर हुजे, अबा मुंहिंजे बच्चे जो ख़ैर हुजे, सोन खपई, चांदी खपई, जेको चवंदे सो ॾींदोसि। या जो खबर अंदर हवेली में वही, बीबी ने बुधी, सोन चांदी जेवर पैसा ढेर लगाए छॾियो। अबा सैयद रहम कजाए, ओ सैयद बच्चे जो ख़ैर थे, हिन घर में जो बि सोन चांदी अची विया, पैसा अची विया, हेॾो हिन ज़मींदार बि चयो जेको चवंदे सो हाज़िर आहे, मुंहिंजे बच्चे जे लाइ दुआ घुर। कि परे हटो तो मैं पीनो रखास वही कन्न में आस्ते जी बच्चा हण मुझो कम थी वियो हाणे तू भली उठ सलाह थियल हुई हाणे भली उठ पर छोकरो जी किरो तो वाकई बेहोश थी वियो छोकरो वाकई सरवर नूह वाकई बेहोश थी वियो शाह साहब फीणा रखिया दम दुरूद कया पर न उथियो सो न उथियो घणी देर ताईं बेहोश रहो जॾहिं होश आयो अखड़ियूं खुलियूं
तो सैयद जा हाथ चुमण लगो। मां पूछा के बाबा छा थी वियो? जी मां किरुस तो बहानो करे, पर जरी मल किरुस तो ये हालन वारी जमीन न हुई। साथ मोहम्मद मुस्तफा जो भाकुर में आया। लगी पाल नबी जो भाकुर में आया। सही फरमाए था बचड़ा तो मुझे सैयद जी इज्जत सुना दिया। तो मुझे बच्चे जो कदर पे और या तो फसीने से लाया। हबीबन शफकत फरमाई बाहरो तवचा समझो जेके मदीने वारे जो भाकुर नसीब थी वने, जेके कुर्बदार करीम जी झोली पाक नसीब थी वने। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी अख खुलिया फरमाइन चाक जितनी देर पेश हुई से उतनी देर मदीने वाले साईं के पाक झोली में। हबीब ने शफ़क़त फरमाई करम फरमाए अल्लाह अल्लाह जेके मुस्तफा जो भाकुर मिली वने तो हिलायत जा आला मकाम आला दर्जा मिली। मुझे सोने हबीब फरमायो मारिफत आल मोहम्मदिन बराअतुम मिनन नार। आले मोहम्मद की सुञाण, मुस्तफा के बच्चन की सुञाण, मदीने वाले साईं जे घराने की सुञाण। बराअतुम मिनन नार या दोज़ख की पाए का छुटकारो। मुस्तफा जे आल थे जेको सुञाणे तो मोहम्मद जो आला ज़ुर्रियता इतरता बचाइन बस उनके सुञाणे या सुञाण दोज़ख दी बाहि खां छुटकारो।